पाकिस्तान हैदराबाद का मसा मुखातिब आहियूं। प्रोग्राम लोक रस नाइमा सिद्दीक सुमरो पेश करे थी। ओए अंदर ओए बाहर ओए उहा मौसम आप पहरेंदा लखे लिबासा हर के खाने हो बहू ओए रोंदा ओए हंसदा साहब सोए हो बहू। अस्सलाम वालेकुम सामीन। प्रोग्राम लोक रस्सा मां हवा जी मेज़बान शहजादी भुरपी। सामीन प्रोग्राम लोक रस में असां कोशिश कंदा आहियूं त लोक रस प्रोग्राम में तव्हां ताईं पंहिंजे सिंधी अदब जे हवाले सां, सिंधी लोक गीतनि जे हवाले सां, सिंधी लोक रस्मनि जे हवाले सां उहा ॼाण तव्हां ताईं पहुचाईंदा रहूं। जीअं त असां वटि ॿोलियुनि जे हवाले सां बि केतिरियूं ई ॿोलियूं ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि, पर सराइकी ॿोली तमामु मिठी ॿोली आहे जंहिंमें घणे क़दुरु जेका सराइकी जी शाइरी थी आहे उबेदल तमामु सुठी शाइरी कई आहे, सचल सरमस तमामु बहितरीनु शाइरी कई आहे ऐं हिन जो ब्यास बि ॿियनि ॿोलियुनि वांगुरु तमामु घणी अहमियत आहे हिन ब्यास जी। इन में केतिरा ई नॉवल लिखिया था वञनि, केतिरो ई जेको आहे सो कहाणियूं लिखियूं वयूं आहिनि। इन में लोक गीत बि आहिनि जेके सराइकी में पेश थींदा रहिया आहिनि ऐं असांजे तमामु सुठनि ऐं बहितरीनु फ़नकारनि लोक गीत ॻाया आहिनि। सराइकी ज़बान में जहिड़ी तरह ॿियनि ज़बाननि में इल्मु अदब जे हवाले सां तमामु घणी अहमियत आहे, अहिड़ी तरह सराइकी ज़बान में बि असां वटि अदब जे हवाले सां तमामु घणो कमु थी रहियो आहे। केतिरा ई स्टूडेंट हिन ज़बान ते उबूर हासिल करण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मकाला जेके उहे पेश कया था वञनि, सेमिनार कराया था वञनि ऐं गीतनि जी सूरत में पंहिंजनि ॿुधंदड़नि ताईं पेश कया था वञनि। तव्हांखे बि अॼु असां सराइकी ॿोली में बहितरीनु आवाज़ में गीत ॿुधायूं था।
सिराइकी सिंधी ज़बान वांगुरु तमामु घणी अहम ऐं तमामु घणी ॻाल्हाईंदड़ ऐं ॿुधंदड़ ज़बान आहे ऐं तमामु मिठी ज़बान आहे। सिंधु नदीअ जे विच खां सिंध जे उतर ताईं वारे भाङे जी ही मकानी ॿोली आहे। सिंध में घणनि माण्हुनि में जॾहिं बि हिकु जॻह खां ॿिए जॻह ते वेंदा आहिनि त उन्हनि में ॿोलियुनि में फ़र्क़ु अचे थो। 18वीं ऐं 19वीं सदी जे दौरान जॾहिं अदबी अवसर थी हुई तॾहिं सिराइकी ज़बान तमामु घणी उरूज ते हुई ऐं सिराइकी ज़बान में जेके कलाम चया हुआ, जेके शाइरी कई हुई, उहो तमामु घणी पसंदि कई हुई। सिराइकी कलाम खे 3 वसी असलूबनि में विरहाइण बि मुमकिन थी पियो, जिन खे तरतीबार असलूब अहिड़ी रीति हुआ कि फारसी में मकानी ऐं इस्लामी असलूब हुआ। जेकॾहिं उन्हनि टिनी खे शाइराणी ॿोली जे वसीलनि में ॿुधो वञे ऐं इस्तेमालु कयो वञे त उहो वधीक सम्झ में ईंदो।
अखियां यार सोहणे दिया सोहणिया, अखियां यार सोहणे दिया सोहणिया, दम न हिक धरींदिया। जीअं त असां हींअर बि सराइकी ॿोली जे हवाले सां तव्हांखे गीत ॿुधाए बि रहिया हुआसीं ऐं सराइकी जे हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल बि करे रहियासीं। सचल ऐं बैदल हे असांजे सिंध जा हिकु तमामु वॾा नाला आहिनि जिन सराइकी कला में घणे भाङे मुख़्तलिफ़ क़िसनि ऐं कहाणियुनि खे बि उन में आंदो आहे। हीअ रांझा खे बि तमामु सुहिणे नमूने सचल ऐं बेदल पेश कयो आहे ऐं ख़ासि तौर ते हिन जी इहा ख़ुसूसियत रही आहे त सराइकी शाइरी में जीअं असां सिंधी शाइरीअ में शेर लिखूं था अहिड़ी तरह हिन ॿोली मिठी ॿोली में बि शेर लिखजनि था ऐं उहे वरी ॻाया बि वञनि था। इन ते तमामु घणो कमु थी रहियो आहे ऐं सराइकी ॿोली जेके ॻाल्हाईंदड़ आहिनि उनखे तमामु घणो पसंदि बि कनि था। ऐं हाणे असां तव्हांखे हिकु ॿियो सराइकी गीत ॿुधाईंदासीं।
सां सिंध जो उन सुहिणे ऐं मोरनि जे इलाइक़े थर जे बारे में ॿुधाईंदासीं तव्हांखे। त थर असांजो ॾाढो सुहिणो ऐं ख़ूबसूरत इलाइक़ो आहे, जंहिंमें कारूंझर आहे ऐं जंहिंमें ख़ूबसूरत उते जी सकाफ़त आहे, बहितरीन भर्त आहिनि ऐं बहितरीन तरीक़ेकार उन्हनि जा, तमामु सादगी में बि उते ॾाढी सूंह आहे, ख़ूबसूरती आहे। ख़ासि तौर ते असां जेकॾहिं औरतुनि जे हवाले सां ॻाल्हि कयूं त उन्हनि जे पंहिंजनि हथनि सां सुहिणियुनि सुईयुनि जी मदद सां जेके ख़ूबसूरत भर्त उते ठाहिनि थियूं, गज ठाहिनि थियूं ऐं वरी पड़ा पाइनि थियूं, मथां उन्हनि जूं सुहिणियूं चुनरियूं हूंदियूं आहिनि, जेको लिबास पूरी दुनिया में असांजे थर जो तमामु घणो ख़ूबसूरत लिबास आहे ऐं सुहिणो इहो वेस आहे असांजी थर वासियुनि जो। गॾोगॾु जंहिंमें ख़ूबसूरत पखी आहे उहो मोर पखी आहे ऐं उहो मोर पखी बि असांजे सुहिणे थर में आहे। जीअं त असां थर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल बि कईसीं ऐं थर जी हिकु तमामु मिठड़ी ॿोली, हूअं त ॿियूं केतिरियूं ॿोलियूं थर में ॻाल्हायूं वञनि थियूं, पर उते जी जेका मिठड़ी ॿोली आहे उहा ढाटकी ॿोली आहे। ऐं सिंध जे केतिरनि ई शाइरनि ढाटकी ॿोली में शाइरी कई आहे, ड्रामा लिखिया आहिनि ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ फ़नकारनि गीत बि चया आहिनि जेके उते जा तमामु मशहूरु असांजा फ़नकार आहिनि, पर कुझु जा नाला मां हिते वठां थी। सादिक फ़क़ीर, शफ़ी फ़क़ीर साहब ऐं सभ खां वॾो नालो माई भागी जो, जंहिंजो तालुक़ु थर सां हो, माई दादली ऐं उन खां अलावा हाणे जेका नई टही जा बि केतिरा ई फ़नकार थर खां अचनि था ऐं बहितरीनु पंहिंजे आवाज़ में परफॉर्मेंस ॾियनि था।
प्रोग्राम लोक रस जो वक्त पुजाणी ते पहुतो आहे। मेज़बान शहजादी फुरकड़ी, प्रोग्राम जी प्रोड्यूसर है नाइमा सिद्दीक सूमरो, इंजीनियर असां सां गॾु आहे तौफ़ीक अहमद मेमन। इन दुआ सां असांखे इजाज़त ॾींदा। शाल जिते बि हुजो, ख़ुशि ऐं आबाद हुजो। प्रोग्राम लोक रस नाइमा सिद्दीक सूमरो पेश करे रही हुई। ही रेडियो पाकिस्तान हैदराबाद आहे, छत्तीसगढ़ वारा आहे। अचो त ख़बर